जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 10 जनवरी 2024 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास कृष्ण पक्ष जी चोॾस तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। राज्य सां कुछ लाभ थियण जी भी संभावना आहे। संतान पक्ष मां भी काई ना काई खुशखबरी मिलंदी त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। शत्रुअनि ते अॼु विजय जी हुननि खे प्राप्ति थींदी। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो ऐं धन जी प्राप्ति भी थी सघे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई खुशखबरी मिलण जी संभावना आहे। जीवन साथी जो अॼु तव्हांखे पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। मन खुश रहंदो, तॾहिं आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु भगवान गणेश जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। कार्यस्थल ते तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। कन्या राशि। कन्या राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु मन भी खुश रहंदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। अॼु अटकियल कोई कम भी पूरो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। यात्रा करण जा भी अॼु योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर में वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु भाग्य कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो, पर स्वास्थ्य में हुननि खे थकावट या मेंटल स्ट्रेस में वाधारो थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ काई ना काई थोड़ी देर लाइ एक्टिविटी करण या स्पोर्ट्स रांदि करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो रहंदो। अॼु ज़रूरतमंद खे कुछ ना कुछ दान करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु उन्नति ऐं भाग्योदय थियण जो ॾींहुं आहे, यानी कैरियर ग्रोथ भी थी तो सघे ऐं भाग्य भी तव्हांखे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजी ऊर्जा ऐं एनर्जी तमामु सुठी तरह मेंटेन करणी रखणी आहे। मेडिटेशन करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा योग सुठा बीठा आहिनि। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं कि सिंह राशि वारनि खे कहिड़ो मंत्र जाप करण सां हुननि खे धन, यश, कीर्ति, लाभ प्राप्त थींदो। साण ई साण हुननि जे रोग जेके हूंदा उहे दूर थी वेंदा। सिंह राशि वारनि जे लाइ जेको मंत्र आहे उहो आहे ओम क्लीम ब्रह्मणे जगदाधाराय नमः। इहो मंत्र अगर सिंह राशि वारा घट में घट 10 दफ़ा जाप कंदा
त सिंह राशि वारनि जे लाइ इहो मंत्र तमामु लाभदायक थींदो। हुननि खे यश, धन, कीर्ति, लाभ सभु प्राप्त थींदो। मन जी कामनाऊं पूरियूं थींदियूं। साण ई साण रोग बि हमेशा दूर रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे अनिल जी जो, जेके दिल्ली जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे शादी जा योग कॾहिं खुलंदा। त अनिल जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां शादी जा योग जेके खुलंदा उहे 2024 जून खां पोइ सुठा योग बीठल आहिनि, पर तव्हां तेसि ताईं कोशिशि जारी रखो। साण ई साण थी सघे त गणेश चौथ जो व्रत रखणु चालू कयो। चंद्रमा खे अर्घ ॾियण खां पोइ ई गणेश चौथ जे ॾींहुं रसोई खाओ। बुधर जे ॾींहुं गणपति मंदिर वञो। साण ई साण हुननि खे दुर्वा जो भोग लॻायो ऐं काई न काई मिठी शइ जो भोग लॻायो त तव्हांजी कामना जल्द सां जल्द पूरी थी वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।